अस्सलाम वालेकुम। मां आहियां रेशमा परवीन। अॼु मां तव्हां सभिनीनि जे साम्हूं तमामु परेशान थी ऐं मजबूर थी तव्हांजे साम्हूं मां ही रिकॉर्डिंग करे रही आहियां। त मां तमामु घणी परेशान आहियां, मजबूर अची तव्हांजे साम्हूं इहे सभु शयूं मूंखे शेयर करणियूं थी पवनि। त अॼु सनम मारवी मुंहिंजे घर आई, जेकी मुंहिंजी भेण आहे। मुंहिंजे घर अची मुंहिंजे घर में तोड़ फोड़ कई, मुंहिंजा कपिड़ा फाड़े छॾी, मूंसां गार गंद कई ऐं पीर में शाह जो मूंखे धमकियूं ॾिनियूं थी। 2 माण्हू हुन सां गॾु हुया जेके मतलब मुझे मथा पिस्टल वगैरह खणी बीठा हुया। त तो हाणे अगर कुछ ॻाल्हायो आहे त कुछ न कुछ तोसां थी वेंदो ऐं मूंखे धमकी ॾेई विया त तूं हाणे लाहौर में, मां लाहौर में शिफ्ट थी वई आहियां, मूंखे 3 महीना थिया आहिनि। लाहौर में तूं रही ॾेखार त पोइ तूं अगरि सलामत रही त पोइ तूं मूंखे चइजां। उन मूंखे धमकियूं ॾिनियूं। तव्हां सभिनीनि जे ज़हन में इहे ॻाल्हियूं ईंदियूं त हीअ सभु कुझु मूंसां छो थियो आहे। इन जी वजह इहा आहे त हिन कुझु वक़्तु पहिरीं सोशल मीडिया ते हिन जूं इहे ख़बरूं हलियूं पियूं त हिन शादी नाहे कई आहे, न पई मञे त मां शादी न कई आहे। हुन बिल्कुलु शादी कई आहे हिकिड़े कुबैब नवाज़ नाले जे छोकिरे सां। अदा हामिद खे कोर्ट ॿार ॾेई छॾिया हुया, छोकी हिन जा सभु उहे कारनामा ॾिसी कोर्ट हुनखे ॿार ॾिना आहिनि ऐं ॿार हुन सां रहण बि नथा चाहिनि। सो अदी अॼु आई, सभु कुझु कई, उन जी वजह सां मुंहिंजे घर में घिड़ी, मूंसां मार कुट कई ऐं मूंखे धमकियूं ॾिनई ऐं पीर में शाह जूं धमकियूं इहे ॾिनई त तूं हाणे राति थिए ऐं तुंहिंजो बाबा ऐं तुंहिंजा भाइर ज़िंदा रहनि या तुंहिंजे घर मां न खणाया त तूं मूंखे चइजां। महिरबानी करे तव्हां सभिनीनि सां मुंहिंजी इहा अपील आहे त बार बार मूंखे SSP पीर मोहम्मद शाह जो मूंखे धमकियूं ॾेई रही आहे त हीअ गार्ड जेके मूंसां गॾु अॿ आया आहिनि उहे बि उन ई मूंखे ॾिना आहिनि। बार बार उनजो नालो खणी मूंखे मतिलबु हिरासत करे पई। मां तमामु ज़हनी तौरु परेशान थी वई आहियां। इन जे लाइ हीअ जेकी आहे, मां अॼु वई आहियां थाणे में, उनजी एप्लीकेशन करे आई आहियां त मूंसां हेतिरो ई मसइलो थियो आहे। सो महिरबानी करे तव्हां सभु मुंहिंजी मदद कयो त जीअं मां बची सघां। मां ज़हनी तौरु तमामु घणी परेशान थी वई आहियां, मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। सनम मारवी खां।